अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां तव्हांजो मेज़बान धणी बख़्श वारी जो ऐं तव्हां ॾिसी रहिया सिंध अफेयर डिजिटल यूट्यूब चैनल। सभ खां पहिरीं असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कमेंट। अॼु नाज़रीन अहम तव्हांखे ख़बर ॿुधाईंदा हलूं त राति 6 ऐं 7 जे विच में जेको भारत बुज़दिलाणी कार्रवाई करे पाकिस्तान जे 5 हंधनि ते जेको 5 शहरनि ते जेको हमिलो मिज़ाइल हमिलो कयो, जंहिंजे नतीजे में तक़रीबन 26 ॼणा जेके शहरी आहिनि, आम शहरी शहीद थी चुका आहिनि, 46 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। भारत राति जे अंधेरे में 1965 खां वेंदे हिन महिल ताईं जेको जंगूं कयूं आहिनि उहे राति जे अंधेरे में जंगियूं कयूं आहिनि, उहे जेके मिज़ाइल हमला कया आहिनि। हींअर जेको इतला असांखे मिलिया आहिनि त कोटली, मुज़फ़राबाद, अहमद शर्किया, मुरीदकी, भावलपुर इन्हनि समेत जेको मिज़ाइल हमला कया आहिनि, जंहिंजे नतीजे में 2 मस्जिदूं ऐं केतिरा ई घर जेके पट पइजी विया आहिनि। उन्हनि में जेको 28 ॼणा जेके ॿार उन में आहिनि, तक़रीबन 2 ॿार आहिनि, 7 औरतूं आहिनि ऐं 4 मर्द शामिल आहिनि, उहे शहीद थी चुका आहिनि ऐं 46 ॼणा जेके आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि। जीअं ई भारत जे तरफ़ां इहो हमिलो कयो वियो, मिज़ाइल हमिलो कयो वियो, उनखां पोइ एयरफोर्स, पाकिस्तान जी एयरफोर्स ऐं पाक फ़ौज जेको उन जूं चौकियूं तबाह करे छॾियूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेको हेडक्वाटर, आर्मी हेडक्वाटर इंडिया जो, उहो पाकिस्तान जी फ़ौज उन्हनि जो तबाह करे छॾियो ऐं जेकी जंग वारी सूरत हाल खां पोइ सॼी क़ौम जेको रोडनि ते अची वई। ऐं हींअर जेको सूरत हाल इहा आहे त बॉर्डर ते छिकताण हिंदुस्तान जेको इंटरनेशनल बॉर्डर जी जेको कानून जे ख़िलाफ़ वर्ज़ी करे हीउ हमिलो कयो, हीअ बुज़दिलाणी कार्रवाई कई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जेको सलामती काउंसिल जो इजलास सॾाए वरितो आहे। पाक फ़ौज जा जवान जेके आहिनि समूरा जेके आहिनि बॉर्डर ते अची विया आहिनि ऐं जेको जंगी जुनून जेको इंडिया जे सवार हो नरेंद्र मोदी जे मथां, उहो जेको राति जी ऊंदाही में हुन मासूम शहरीनि ते हमिलो करे जेकी शहरी आबादी आहे उन ते हमिलो कयो आहे ऐं उन ते हमिलो करे तक़रीबन 26 शहरी जेके शहीद कया आहिनि ऐं 46 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। इन जी जेको आहे ISPR जे मेजर जनरल जेको आहे लेफ्टिनेंट जनरल जेको अहमद शरीफ़ उन तस्दीक कई आहे त जेको हीउ हमिलो कयो आहे, इन हमले में जेको 26 ॼणा शहीद थिया आहिनि। हीअ बुज़दिलाणी कार्रवाई थी आहे, उनजो भरपूर जवाबु ॾींदासीं ऐं उनजो भरपूर जवाबु ॾिनो वेंदो। राति असां जेको आहे पंहिंजी दिफ़ाई पोज़ीशन में असां हुननि जा तक़रीबन 5 जेके जंगी जहाज़ आहिनि उहे जेके आहिनि किराए विधा आहिनि। उनखां गॾोगॾु ऐं जेके उन्हनि जा चौकियूं आहिनि उन्हनि ते जेको आहे तबाह कयूं वियूं आहिनि ऐं उन सां गॾु ऐं जेको हेडक्वाटर फ़ौज जो आहे हिंदुस्तान जी, उनजो बि उहा बि तबाह कई वई आहे। पाक फ़ौज, एयरफोर्स उहे जेको आहे मुसलसिल उन्हनि खे जवाबु ॾेई रहियूं आहिनि। असीं कोशिशि कंदासीं हिन समूरी सूरत हाल ते जेको हीअ राति बुज़दिलाणी कार्रवाई थी, हिन बुज़दिलाणी कार्रवाईअ में जेके मासूम शहरी जेके शहीद थिया आहिनि ऐं हिंदुस्तान जी अगराई जेकी थी आहे, इन समूरी सूरत हाल ते असीं गुफ़्तगू कंदासीं। जेको आहे सितारा इम्तियाज़ रिटायर ब्रिगेडियर गुलाम मुर्तज़ा कुरैशी साहब सां उनखां पुछंदासीं त हीअ समूरी सूरत हाल कीअं पिया ॾिसनि। कुरैशी साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। महिरबानी कुरैशी साहब। हिंदुस्तान 1965 खां वेंदे हिन महिल ताईं राति जे अंधेरे में हमला कंदो आयो ऐं पाक फ़ौज जा हौसला बुलंद आहिनि। उन समूरी सूरत हाल खे राति जेको आहे एयरफोर्स पाकिस्तान जी भरपूर जवाबी कार्रवाई कई आहे। हुननि जा जेके ठिकाणा आहिनि तबाह कया आहिनि। रंजस जो हेडक्वाटर फ़ौज जो जेको इंडिया जी फ़ौज जो हेडक्वाटर तबाह कयो आहे। उन्हनि जी बुज़दिलाणी कार्रवाई इन समूरी सूरत हाल खे तव्हां ॾिसो पिया, तव्हांजो छा चवणु आहे? जी अदा ॻाल्हि इहा आहे त हे सिर्फ़ु भड़कूं मारण वारा आहिनि। हिननि असांजा 26 सिविलियन ऐं 48 जेके आहिनि ज़ख़्मी कया आहिनि। 26 सिविलियन में त तव्हां ॾिसो ख़वातीन केतिरियूं आहिनि, बचा केतिरा आहिनि। हिननि मीज़ाइल अटैक कयो आहे, हिननि बॉर्डर जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई आहे, हिन जनीवा अकार्ड जी ख़िलाफ़ कई आहे, हिननि यूनाइटेड नेशन जे चार्टर जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई आहे। कंहिं मुल्क ते हे को असां को ग़ज़ायूं या हमास आहियूं? हे पाकिस्तानी फ़ौज आहे। उन ई वक़्तु 5 जहाज़ किरिया आहिनि, जेके 3 त इंडियन उनखे क़बूल था कनि, 3 किरिया आहिनि ऐं उनजो स्टॉक लेवल जेको राफेल जो आहे, जंहिं कंपनी ठाहियो उहो डाउन थी वियो आहे। इन खां पोइ हे इन जो SU ऐं MiG-29 जंहिं ते हे टॾींदा हुआ त असां वटि SU बि आहे, असां वटि MiG-29 बि आहे, तव्हां वटि त 21 आहे। तव्हां वटि त जेको आहे सो चाइनीज़ जहाज़ आहिनि। अड़े बाबा उन्हनि केरु आया आहिनि त हिननि जी पोज़ीशन एतिरी ख़राब थी चुकी आहे। ऐं इंसानी नुक़्ते निगाह सां ॾिसो, तव्हां सिविलियन खे था मारियो। तव्हांखे ऑफर कई प्राइम मिनिस्टर त तव्हां इन्वेस्टिगेशन कयो। अगरि तव्हांजे 26 माण्हू जेके उते मुआ आहिनि पहलगाम में, तव्हां उन ॿुधायो। अगरि असांजो फॉल्ट आहे वी एग्री,
उहो बि कोन था कनि। हिते हिननि एतिरो मचायो आहे, इहा हिन जी दूरदर्शन पई थी हले, इहे उन्हनि जा जेतिरा बि चैनल आहिनि, 400 चैनल आहिनि उन्हनि जा, पूरी दुनिया में तमाशो बनाए वेठा आहिनि। ऐं असां ख़ामोश, ज़लील बि असां थियूं, तकलीफ़ बि असांखे पहुचे। जाफर एक्सप्रेस बि तव्हां करायो ऐं उन जे बावजूद बि, पर अॼु तव्हां ॿुधो त ट्रम्प जेको बि तव्हां हुनखे चओ, जेतिरो बि तव्हां हुनखे चओ, पर हुन चयो शर्मनाक एंड अफ़सोसनाक 2 ॻाल्हियूं कयूं आहिनि त इंडिया अटैक कयो आहे। भई तव्हां असांजी लाइन, असांजी एयरफोर्स कंहिं जॻह ते वही कान्हे, असांजी एयरफोर्स पंहिंजे मुल्क में रही आहे ऐं तव्हांजा 5 जहाज़ किराए वेठी आहे। त तव्हां अंदाज़ो कयो। मुर्तज़ा साहब, हिंदुस्तान जो ब्रिगेड हेडक्वार्टर सॼो तबाह करे छॾियो ऐं उन जूं चौकियूं जेके आहिनि उहे बि पाकिस्तान जी फ़ौज तबाह करे छॾियूं आहिनि। ऐं इहो सॼी सूरत हाल त तव्हां ॾिठी आहे। इन ते ॿुधाइजो त कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा जेके आहिनि फ़ौज जा जेकी चौकियूं आहिनि उहे तबाह थियूं आहिनि। मां उते बि अचां थो, पर पहिरें मां तव्हांखे ॿुधायां त राफेल लाइ हिननि जेको कयो, हिननि चयो त बाबा इहो जेको आहे सो 6 होॾां तव्हांजा जेके F-16 हूंदा, असांजो हिकिड़ो राफेल ठीकु आहे। F-16 त अञा एक्टिवेट ई कोन थिया आहिनि। F-16 तॾहिं थींदा जॾहिं तव्हां पाकिस्तान जे अंदरि अचो। F-16 एक्टिवेट कोन थिया आहिनि, जेफ थंडर एक्टिवेट कोन थियो आहे, सिर्फ़ C-10 विचां वारा इहे आया आहिनि ऐं तव्हांजा एतिरो जहाज़ किराया आहिनि। कमिंग ओवर टू हिननि जी चकोटी सेक्टर ऐं जेके उते जेके एक्शन पे था थियनि, हिननि इहो सम्झो त शायदि पाकिस्तान चुप करे वेही रहंदो। रिटेलिएशन थी आहे, राति जो 2 बजे खां वठी अञा ताईं हमला हलनि पिया था ऐं हो 3 फ्लैग अची विया। पहिरें हिकिड़ो फ्लैग आयो 8 बजे सुबुह। मुर्तज़ा साहब, यकीनन बिल्कुलु सॼी क़ौम हिकु पेज ते, सियासी क़यादत हिकु पेज ते, मुल्क जा माण्हू जेके आहिनि पाक फ़ौज सां गॾु आहिनि ऐं पाक फ़ौज जी जेको सूरत हाल तव्हां ॾिठी, उन्हनि जवाबी कार्रवाई कई। उन सां गॾोगॾु तव्हां हिंदुस्तान जी मीडिया ॾिसो ऐं उन जा यूट्यूब ते चैनल ते जेको तव्हां ॾिसो की अहिड़ी ॻाल्हि पिया कनि त पाक फ़ौज सॼी हीअ हमिलो त जेको हुननि कयो उन ते भरपूर जवाबु ॾिनो। इन समूरी सूरत हाल ते दुनिया कीअं पई ॾिसे? बिल्कुलु सही। दुनिया छा, हाणे हींअर जॾहिं तुंहिंजो ट्रम्प जेको आहे सो पगमटी यार हो, जॾहिं हो चवे थो त इहा अफ़सोसनाक आहे ऐं इहो शर्मनाक आहे, त इन खां पोइ छा खपे? हाणे हींअर असांखे जेको घुर्जे, हाणे हिन ते कमिंग टू द सेकेंड चैप्टर, के हुनजो रिएक्शन छा हुजे। पाकिस्तान फ़ौज चई चुकी आहे त असां जेॾांहुं बि वेंदासूं, असां जो बि कंदासूं, एट अवर ओन टाइम, एट अवर ओन प्लेस। उहा प्लेस कहिड़ी आहे, टाइम कहिड़ो आहे, इहो फ़ौज डिसाइड कंदी। ऐं तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो त भई नीलम झेलम ते तव्हां हिकिड़ो रॉकेट विधो आहे, इहो त तव्हां अञा शरारत कई आहे। नीलम झेलम पाणी आहे जेको पाकिस्तान जो आहे, तव्हां उन ते कयो आहे त तव्हां सम्झो था तव्हांजो बगड़ियार ऐं किशन गंगा ऐं जेके डेम इहे ज़िंदा रहंदा या उहे सलामत रखिया वेंदा? चूड़ियूं पातियूं आहिनि असां, हे हतफ, शाहीन, फतह, अब्दाली, इहे छाजे लाइ आहिनि? असां फटाकनि लाइ त कोन रखिया आहिनि। तव्हांखे तव्हां ॿुधायो असां त ही हेतिरो मार करे सघे थो। तव्हां हिन जो तमिलनाडु खां शुरू कयो न, कर्नाटका, तमिलनाडु, कलकत्ता, बॉम्बे, हेॾां विच ते अचो, लखनऊ, तव्हांजो दिल्ली, इहे के बचंदा असां? 2-3 कलाक सब्र कर, ओतिरो ई जवाब छा, डबल जवाब। तव्हांखे यादि उन्हनि 5 जेको आहे सो न्यूक्लियर जेको आहे सो डिटोनेशन कयो त असां 6 करे छॾिया। असां पोइ ते हटण वारा न आहियूं। असां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी आहे। मुल्क पहिरें, कंट्री पहिरें, एंड आई मस्ट एप्रिशिएट अपोजिशन एंड द गवर्नमेंट। मुर्तज़ा साहब, हिंदुस्तान इन सॼे वाक़े खां पोइ जॾहिं पाक फोर्स, एयरफोर्स ऐं पाक फ़ौज जे जवाननि उन्हनि जा ठिकाणा तबाह कया आहिनि, चौकियूं तबाह कयूं आहिनि ऐं पाक फ़ौज उन्हनि जा जेके आबादी वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि ते जेको हमिलो न आहे कयो, जेको टारगेट हो, जेको हेडक्वार्टर हो, जेको आर्मी जो, उहो तबाह कयो हिंदुस्तान जो। उन खां पोइ इंडिया जेको अछा झंडा ॾिना आहिनि, छा उन्हनि शिकस्त तस्लीम करे वरिती? असीं जंग नथा चाहियूं? हाणे मूंखे तव्हां इहो ॿुधायो, हे बॉलीवुड ऐं हॉलीवुड जी फिल्म कान्हे।
यकीनन हिननि खे पहिरीं इहो सम्झणु घुर्जे त इहे मूवी कान्हे कि जितेंद्र अचे थो ऐं पाकिस्तानी छोकिरी खयो थो वञे या उतां हो अचे. इट इज़ अ प्रैक्टिकल लाइफ नाउ. इट इज़ अ डेथ एंड द लाइफ. तव्हां असांजे लाइफ लाइन ते अटैक कयो आहे. भई तव्हां हुते बि कयो. इहे जेके 6 अटैक कया अथव, हा मां सम्झा थो 9 कया अथनि, हो 6 था चवनि, हुननि जी टीवी 6 थी चवे, हेॾो पाकिस्तान 9 थो चवे. मां चवां थो चलो 6 ई सम्झो हुननि जा. अड़े बाबा तव्हांजो नीलम जलम ते वञण जो हिकिड़ो तुक, उते कहिड़ा जेको आहे से घुस बैठी वेठा. मां पंहिंजे सिंधियुनि खे ऐं पंहिंजे इंडियन सिंधियुनि खे, छाकाणि इंडियन सिंधी जेके आहिनि उहे सम्झनि था, उन्हनि खे ख़बर आहे. इंडियन सिंधी हिंदू स्पेशली मुंहिंजो मैसेज आहे, तव्हां सिंध बचायो. सिंध तव्हांजो आहे. हितां सखर खां शुरू कयो, शाह लतीफ़ी ज़मीन आहे ऐं सचल जो सभु कुझु आहे. तव्हां हिननि खे मञो था कलंदर खे, त तव्हांखे एतिरो त हुअणु घुर्जे त पंहिंजी गवर्नमेंट खे सम्झायो त तव्हां सिंध जो पाणी था बंदि कयो. भई सिंध जो पाणी बंदि थींदो, तव्हांखे इहा ख़बर न आहे त सिंध में हिकिड़ो क्यूसक बि कोन ईंदो अगरि चनाब ऐं झेलम यानी कि बगड़ियार ऐं जेको हुन जो डैम आहे कृष्ण, इहे अगरि बंदि कयूं त कुझु बि असांजो न थियो. त पोइ असांजे लाइ छा इहे कंदा जेको हर वक़्तु चवनि था त असां सिंधू 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 असांजी सभु. मां 3-4 जॻहियुनि ते हिकिड़ी कमेटी में वेही चुको आहियां. दुबई में हुई, हुते हुई, पर मूंखे ख़बर पई पर दे लव सिंध. पर हाणे सिंध सां जेको ज़ुल्म थो थिए इन एडिशन टू पाकिस्तान, हिननि खे सम्झणु घुर्जे त इहो जेको आहे सो हिंदू टेररिस्ट आहे. हिंदू टेररिस्ट हिकिड़ो हूंदो आहे नॉर्मल, ही इज़ अ टेररिस्ट. मोदी इज़ टेररिस्ट. उतां टेररिस्ट हुन मां जेको आहे सो मुक़ाबिलो करे अॻिते वज़ीर आला, उन खां पोइ वज़ीर आज़म. हिननि जेके माण्हू मरिया आहिनि हिन जी दिमाग़ में इहो आहे. ऐं न को असां हमास आहियूं न असां कंहिं क़िस्म जो. हिते जेको हींअर असांजा 26 आहिनि, असां 52. अॼु शाम जो तव्हां ख़बर ॿुधिजो. मुर्तज़ा साहब, पाकिस्तान जी क़यादत हिंदुस्तान खे इहो आगाह कयो हो त जेको पहलगाम वाक़ियो थियो उन जी इन्वेस्टिगेशन आलमी सतह ते करायो. पाकिस्तान सहकार करण जे लाइ तयारु हो, पर हिंदुस्तान उहा मञण जे लाइ ॻाल्हि तयारु न हो. उन राति जी ऊंदाही में सॼो हमिलो कयो. ऐं इन सूरत हाल खां पोइ जेकी हींअर ताईं सूरत हाल ठही आहे, जेको पाक फ़ौज उन्हनि खे जवाबु ॾिनो, इन सॼी सूरत हाल ते तव्हांजो छा चवणु आहे? मां तव्हांखे इहो ई थो अर्ज़ु कयां न त हिन खे जेको आहे सो मोदीअ खे हिकिड़ो त पंहिंजो इलेक्शन खटणो, जो कि लोकल हलनि था बिहार में ई उते तव्हांजे उते, ऐं ॿी हुनजी इहा हुई त हिन एतिरी मतिलबु डिजिटल वॉर कई आहे, यूट्यूबर कया आहिनि, पंहिंजा जेके कम्युनिकेशन कया आहिनि. साईं मुंहिंजा ॻाल्हि इहा आहे त अगरि ख़ुदा न ख़ास्ता वो कहता है हम तो डूबे हैं सनम. जी जी यकीनन. अॻिते मां कोन थो चवां, चङाणी इहा क़ौमी सलामती जी ॻाल्हि आहे. हम आपको नहीं छोड़ेंगे. ॻाल्हि ख़तम. भई असांजे लाइ को इशू रोअण लाइ असांजे रोअण वारी ॻाल्हि आहे न. मुंहिंजी नानी आहे न मुंहिंजी ॾाॾी आहे, पर तुंहिंजा त पड़ ॾाॾा बि वेठा आहिनि, पड़ नाना बि वेठा आहिनि. ऐं हीअं अनक़रीब दिल्ली में असां रिक्वेस्ट कंदासूं त हे जेके इंटरनेशनल जेके सफ़ीर ऐं जेके आहिनि उहे छॾे वञनि. हे असांजूं साइटूं तयारु आहिनि. असां त हिकिड़ो मिसाइल कोन हयो अञा. हे काॾे विया भाउ? हुननि वटि जेतिरो आहे 3 गुना असां वटि मिसाइल आहिनि. बेशक फौज घटि आहे, एयरफोर्स घटि आहे, नेवी घटि आहे, पर न्यूक्लियर ऐं मिसाइल. हिंदुस्तान जेको हमिलो कयो उन हमले खे दिफ़ा त कयो वियो, पर हाणे जेको एयरफोर्स पाकिस्तान जी फ़ौजी जवान पाकिस्तान जा भरपूर जवाब जी भरपूर कार्रवाई ॾियण जे लाइ पुरअज़मन हौसला बुलंदन. ब्रिगेडियर साहब पाक फ़ौज जा. अच्छा बाश, गुड बॉय. हाणे हिनखे तूं माना के हिननि खे सम्झ में ईंदी इंशाअल्लाह. हिनखे हाणे हींअर प्राइम मिनिस्टर जी तकरीर अचण वारी आहे.
उन खां पोइ वी विल डिस्कस। सलामती काउंसिल जो इजलास, वॾी महिरबानी ब्रिगेडियर साहब, तव्हां सां वरी कोशिशि कंदासीं ॿीहर गुफ़्तगू करण जी। जी यकीनन ही समूरी सूरत हाल ऐं हिंदुस्तान जेको पंहिंजो मोदी सरकार हिकिड़ो जुनूनी माण्हू आहे जेके जंग जो हिकिड़ो वॾो ख़्वाहिश हुई ऐं उन जंग जी शुरूआत कई आहे। अॼु जेको हिन समूरी सूरत हाल खां पोइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सलामती काउंसिल जो इजलास सराए वरितो आहे। यकीनन अॼु इजलास थींदो, उन खां पोइ समूरी क़यादत वेठी आहे ऐं ब्रिगेडियर रिटायर्स जेको असांजो मुर्तज़ा कुरैशी साहब चयो त जेको हमिलो थियो उनजो जवाबु ॾियण जे लाइ तव्हां इंतज़ारु कजो त थिए छा थो, तव्हां ॾिसिजो। हिननि जेकी अगराई कई आहे उन अगराईअ जो पाक फ़ौज एयरफोर्स भरपूर जवाबु ॾियण जे लाइ तयारु आहे। ही समूरी सूरत हाल खिते जी तव्हां ॾिठी, अमेरिका जे सदर डोनाल्ड ट्रम्प जेको आहे इन हमले जी मज़म्मत कई ऐं इन खे करार ॾिनो त इहो शर्मनाक हमिलो थियो आहे इंडिया जे तरफ़ां, ही राति जी ऊंदाही में थियो आहे। अॼु सॼी खिते जी सूरत हाल हिकु तरफ़ आहे त हिंदुस्तान जेको आबादी वारनि इलाइक़नि ते हमिलो करे केतिरा ई शहरी जेके आहिनि, तक़रीबन 26 शहरी जेके आम ॿार बि आहिनि, औरतूं बि आहिनि, मर्द आहिनि, उहे शहीद थी विया आहिनि, 46 खनि ज़ख़्मी थिया आहिनि। पाक फ़ौज जा दस्ता बॉर्डर ते पहुतल आहिनि ऐं जेको हिंदुस्तान इंटरनेशनल बॉर्डर जी जेको ख़िलाफ़ वर्ज़ी कई आहे, हीअ सूरत हाल सॼी खिते जी। असीं जीअं जीअं हीअ सूरत हाल असांजे साम्हूं ईंदी पंहिंजे नाज़रीन खे वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में जेको आगाह कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान धणी बख़्श बारी जो खे ॾींदा इजाज़त। सा सलामत, सिंध सलामत।